आप बैठ जाएं, लेट her रीड द रेजोल्यूशन। पूरी जीडीए इस रेजोल्यूशन को सपोर्ट कर रही है। जी बोले। सर हमेशा किया है और करते रहेंगे। गुड। और हमेशा करते रहेंगे। This house vehemently condemns the intentions on the part of the federal government for altering the limits of the province of Sindh. This step will indeed be tantamount be betraying the purpose of the federalism and against the wishes of the people of Sindh. Further, Article 239(4) requires that the same bill shall be passed by the respective provincial assembly with 2/3 majority for any such change. Hence, this move is rejected by the people of Sindh. This public representative house recommends the government of Sindh to approach the federal government to avoid any such move which may be detrimental to the very spirit of federalism. This house further recommends that the federal government, instead of playing divisive politics, should extend all possible cooperation to the government of Sindh for the welfare of the people of Sindh in the light of historic 18 constitutional amendment. Sir, मैं बात कर लूं? प्लीज। Thank you so much, sir. Sir, बड़ी मेहरबानी जो तहां मौको ॾिनो, छो जो अॻ में बि रेज़ोल्यूशन अहिड़ा आया पर असां वटि न कॉपी ईंदी आहे न असांखे ख़बर ई पवंदी आहे। ऐं टू बी ऑनेस्ट असांखे ख़बर न ई त हे रेज़ोल्यूशन थो अचे, न त शायदि असां कॾहिं बि अची ॿाहिरि इन ते गौर न कयूं ऐं थी बि नथो सघे त ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजी पार्टी कॾहिं बि अहिड़े कंहिं बि फेल या क़दम ते पोइ असां ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो एक्ट करे था सघूं। देर सां तव्हां सभिनी खे जतोई साहब खे बि देर सां सम्झ में सर सम्झ तॾहिं ईंदी न जॾहिं कॉपी ईंदी। सर कॉपी रूल से मुताबिक कॉपी अची खपे आ, कॉपी अची आ त तव्हांखे एतिरो फेस ई न करणो पए आ। सर मां पंहिंजे हिन शेर सां पंहिंजी तकरीर जो जी इब्तिदा कंदमि। मूं मोहरम समझी मान ॾिनो तूं वेरी बणजी वार कया ही शाह सचल जी धरती आ सा तोखे साड़े नास कंदी तूं जार फिटाकर साजिश जा बाह लगाइण चाहीं थो। वॾी महिरबानी स्पीकर साहब, इहा शेरन जी ज़बान में, अशार जी ज़बान में मुंहिंजी पार्टी जा उहे जज़्बात आहिनि जेके मां हिन फ्लोर ते बयान करण वारी आहियां ऐं हिकु पहिरीं दफ़ा कोन पिया बयान कयूं। सिंध धरती में असेंबली में मुझो टियों टेन्योर आहे सर, 3rd टाइम मां मेंबर रही आहियां ऐं जेके भी सिंध दुश्मन अहिड़ा फैसला थिया, अहिड़ा रेज़ोल्यूशन हिन असेंबली में पास कया विया जंहिंसां सिंध जी वहदत ऐं उन सां लाॻापियल मोहबत जो इज़हार थियो, मां मुंहिंजी पार्टी बाक़ाइदा वोट कयो ऐं पंहिंजी स्पीचिस जे ज़रिए पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत ऐं क़ुर्बानीनि जो उहो सॼो पंहिंजी एफिलिएशन ॾेखारी। सो इहो चवण मां कंडेम कंदमि हुतां जंहिं बि मेंबर जीडीए जे कंहिं बि हवाले सां चयो त उहे ख़ामोश रहिया। मां सवाल थी पुछां त जीडीए जो सरबराह केरु आहे? जीडीए जो सरबराह आहे पीर साईं पगारो जॾहिं पाण बयान थो ॾे त 149(4) खे असां रिजेक्ट था कयूं जेसिताणी मुंहिंजी ज़ात, मुंहिंजी शख्सियत, मुंहिंजा मेंबर, मुंहिंजा फॉलोअर्स हिन धरती ते आहिनि। सिंध धरती ते कोई वार करण वारो मुझे ख्याल में जिंदा ही कोन बचंदो जेसिताणी हिकिड़ो हुर भी इन धरतीअ ते जिंदा आहे। सो कंहिंजी ॻाल्हि था कयो, कंहिंजी पार्टी कंहिंजे मेंबरनि जे लाइ ॻाल्हि था कयो। बेशक तव्हां सिंध कार्ड इस्तेमाल करे केतिरो बि अहिड़ो जुमला या अहिड़ी ॻाल्हि चई मीडिया ते हलायो, पर सिंध जी अवाम खे ख़बर आहे, सिंध जी अवाम कॾहिं न विसारींदी। 2012 अॼु जेको तव्हां कंडेम था कयो MQM खे, 2012 में इहा असेंबली, मां बि इन असेंबली जी मेंबर, इन असेंबली जी धरतीअ ते वेही तव्हां पीपल्स पार्टी वो बिल आंदो जो MQM सां मिली सिंध खे ॿिनि हिसनि में विरायव। पोइ कंहिं तहरीक हलाई, कंहिं रड़ियूं कयूं, कंहिं असेंबली में धाऊं कयूं, धाड़ घोड़ा कईसे। मां हुयमि उहा मेंबर जे असेंबली में, हुते बि उहा मेंबर वेठी आहे
जे उन महिल सिंध खपाई ज़रदारी जो नारो हणी ऐं मूंसां धरतीअ ते वेठी अॼु हुनजी उहा सिंध खपाई वारी ॻाल्हि अलाए कंहिं पासे हली वई, छो जो होॾे हली वई। इंसान आहे, सोचूं हली वयूं। सो सर उहो बिल हिन असेंबली मां पास थियो, पोइ छा वजाई जो तव्हां MQM जी उन ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो ऐं उहो बिल सिंध असेंबली में पास कराए कानूनी शक्ल ॾिनी वई, कानूनी शक्ल उन बिल खे ॾिनी। पोइ केरु हुयो? पूरी सिंध गवाह आहे, पूरी सिंध गवाह आहे। जॾहिं पीर साईं ॿाहिरि निकितो ऐं हुन नारो हयो त कंहिंजी माउ खे ताक़त न आहे त सिंध खे ॿिनि हिसनि में विराईंदो, पोइ छा थियो? सॼी सिविल सोसाइटी, अदीब, दानिश्वर सभु पीर साईं जे कॾ पोइ ते आया ऐं तव्हां पीपुल्स पार्टी खे उहो ई बिल सिंध असेंबली मां वापसि वठिणो पियो ऐं तव्हां अजरक टोपी पाए अची सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहियो त असां। ऐं मां यादि आहे सर, मां आई एम अ विटनेस, मां ॾिठो त तव्हां पंहिंजे इलाइक़नि में न पिया वञी सघो, तव्हांजे मेंबरनि जे मथां माण्हू टमाटर ऐं पटाटा मेहरबानी, सर थैंक यू। मैं वाइंड अप करने जा रही हूँ और वो सच बताने चाहना था मुझे कि आप बेशक इस वक्त अन्ना है, आप एक सूबे तक महदूद हैं, इसलिए आपकी दर्द को हम समझ सकते हैं। इस तरह की बातें नेशनल असेंबली में होंगी। याद रखिए नेशनल असेंबली में कितने भी ऐसे दुश्मन बिल्स आए या अमेंडमेंट्स आए, जब तक ये सिंध असेंबली है, यहाँ एक भी GDA का मेंबर है, किसी की मजाल नहीं है कि अब कोई ऐसा बिल लाए या उसको पास करा के दिखाए। बेशक असेंबली में पीपुल्स पार्टी की तरफ से ही जब पहले बिल आया था आ जाए। हम जिंदा हैं और जिंदा रहेंगे तो सिंध के कोई तकसीम न थो करे सके। मां इन रेजोल्यूशन के सपोर्ट थी कयां ऐं मां एप्रिशिएट थी कयां तहां के भी सईद गनीब भाया तहां जे में जज्बात के भी मां एप्रिशिएट थी कयां। वो केर सिंध जाओ या जाई हूंदी जेको सिंध के ॿिनि हिसनि में विरहाइण जे लाइ को खुदा न ख़ास्ता को अहिड़ी ॻाल्हि कंदी या को अहिड़े अमल में पंहिंजो हिसो विझंदी। सो इन मामले में असां तव्हां सां गॾु आहियूं। असां कॾहिं बि सिंध के ॿिनि हिसनि में विरहाइण जे कंहिं बि अमल में न शामिल आहियूं, न थींदासीं। तव्हांजे इन रेज़ोल्यूशन के सपोर्ट था कयूं ऐं हमेशह ताहयात नुसरत सैर अब्बासी, पीर साईं पगार, उनजी पूरी क़यादत सिंध के हमेशा हिक रखंदी और हिक ही रहंदी। थैंक यू सो